अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी में हिकिड़ो मुहावरो आहे, खॾु खोटींदे ॿिए जे लाइ किरंदे पाण। थोरो हुनजो जाइज़ो वठूं था। ये मुहावरा जेके आहिनि हक़ीक़त जो उञाण आहिनि ऐं हक़ीक़त ते मबनी आहिनि। इन्हनि मुहावरनि खे ख़ैर ईअं बेमाना करे पाण जेको सो फिटो करे छॾियो आहे, न, इहे हक़ीक़त खां तशबीह ॾियनि था ऐं इहे हक़ीक़त आहिनि। इन्हनि ते जेकॾहिं असीं अमल दरामद रखूं त घणो कुझु पिराए सघूं था ऐं हिन पंहिंजे मुआशिरे खे हिकिड़ो अज़ीम मुआशिरो बनाए सघूं था। थोरो इन जे बारे में जेका असां इन जो जाइज़ो वठंदासीं। दोस्तो, हिकिड़ो बादशाह हो, पंहिंजे वज़ीरनि सां गॾु जेको सो सैर तफ़रीह जे लाइ पंहिंजी रियासत में निकितो। हू हलंदे 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 हिकिड़ी जॻह ते पुॻो त हिकिड़ो ॿारड़ो हो, छोकिरो, उन खॾु पे खोटियो। उते बादशाह जेको सो पंहिंजा घोड़ा बीहारिया ऐं उन नंढड़े खां पुछा कई त बा छा थो करी? चई त आऊं खॾु पियो खोटियां। चई कंहिंजे लाइ? चई उन जे लाइ जेको मुंहिंजे लाइ पियो खोटे। जे सम्झी त रांदि पियो करियां। बादशाहनि जो इहो अमल ॾिसी ऐं बादशाह पंहिंजे अॻियां वधणु शुरू थियो ऐं निकिरी वियो। बादशाहनि जी ॻाल्हि नोटिस कई। बादशाह वरी जॾहिं महल में पुॻो तॾहिं पंहिंजे वज़ीर ख़ासि खे हुकुम कयईं त बाबा उहो नंढड़ो जेको पाण खे फलाणी जॻह ते गॾियो उहो ख़ासि आहे, उन में एतिरो टैलेंट आहे ऐं ज़हीन आहे। इहो छोकिरो पाण खे कमु ॾींदो, कीअं बि करे जेको आहे उहो छोकिरो हासिलु करे। माइटनि खां वठि। अब उहो वज़ीर हुते पुॻो, हुनजे माइटनि सां वञी चई, माइटनि ॾिठो हिनजो नसीब थो खुले। बादशाह जेको त उन गोद वठे थो त केर बि इनकार त रियासत में कोन थो करे सघे न, अॼुकल्ह ई केरु कोन कंदो। ऐं उहो नंढड़ो वठी आयो। अब हलंदे हलंदे वक़्तु गुज़रंदो वञे थो। नंढड़ो ॿारु आहे, उहो 10 सालनि जी, 15 सालनि जी, 18 सालनि जी जॾहिं थिए थो त उन में उहे शयूं डेवलप थींदे वेंदियूं आहिनि, जेका नंढड़नि ॿारनि में जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जी सम्झ में वाधारो ईंदो वेंदो आहे ऐं उहो वधीक जेको सो सम्झ वारा थींदा वेंदा आहिनि, उनमें वधीक अकुलु ईंदो वेंदो आहे। त बादशाह जो हिकिड़ो ज़ाती पंहिंजो बि जेको सो छोकिरो हो, उहो वीचारो आलो बोलो हुजे। बादशाह खे हिकिड़े ॾींहुं ख़्यालु आयो त जेको आहे सो हीउ जेको छोकिरो हेॾो वॾो ज़हीन आहे जेको मूं उतां ॻांदो, ऐं मुआरे छोरे जो त हाल ई कोन्हे। सुबुह जो जेको आहे सो मुंहिंजो टाइम पूरो थियो त हीअ मुंहिंजी सल्तनत जेका आहे सभु हीउ खणी वेंदो हलियो। इन ते काफ़ी जेको हिन गौर वीचार बादशाह कयो, पर हिन त इन ई फ़ैसिले ते आयो त जेको आहे सो हीअ खणी वेंदो हलियो, हीअ वधीक टैलेंटेड आहे, हिन में वधीक जेका सम्झ आहे, हू त हलो बोलो पियो हले। अब जेको आहे सो बादशाह इन जेको आहे सो किसो हिकिड़े पासे करण जे लाइ हिकिड़े कासाई वटि वियो। कासाई खे चई त अॼु शाम जो आउं जेको आहे सो तोॾे हिकिड़ो छोकिरो मोकिलींदुसि, उहो थाल खणी ईंदो, गोश्त वठणु, मुंहिंजो नालो वठंदो ऐं उन छोकिरे खे तूं जेको आहे सो ज़बह करे कोई ऐं गोश्त में हलाए छॾिजां। अब उहो टाइम थियो, हिन हुन छोकिरे खे चयो त वञी गोश्त वठी आ, थाल खणी वञ। उहो वीचारो मासूम ॿारु जेको आहे सो खणी थाल रवानो थियो त अॻियां जेको आहे सो बादशाह जो जेको छोकिरो हो उन इटी ॾकर पे खेॾी, इटी ॾकर खेॾी पे आग पे ॾिनई, आग पे ॾिनई त आग ॾेई ॾेई थकी पियो सॼो ॾींहुं ॾेई ॾेई। त उन
हिनखे चयो त जेको तूं केॾांहुं थो वञे, चई आउं वञा पियो गोश्त वठणु। त गोश्त वठणु आउं थो वञा, तूं हीअं कर जेको तुंहिंजी मुंहिंजी आग आहे, आउं थकी पियो आहियां, हीअ आग ॾेई ऐं मुंहिंजी जान छॾे रहा, आउं वञा थो गोश्त वठणु। अब हू छोकिरो जेको जो उते आग ॾियणु शुरू थी वियो हलियो, ऐं बादशाह जो छोकिरो वियो हलियो कासाई होॾां वियो। जॾहिं हीअ आग ॾेई ऐं आग ॾेई लाहे आग, रांदि ख़तमु करे हीअ बादशाह वटि पुॻो, उनमें काफ़ी टाइम बि थी वियो। बादशाह पुछा कई त गोश्त आंदई, त गोश्त वठणु आउं वियो ई कोन आहियां, आउं त वियुसि बि मुंहिंजे भाउ जेको हुयो या आग में ॾिनी, हू तिकी वियो जेको हुनजी आग मूं ॾिनी, मूंखे चवंदो आग ॾे, ऐं वञा थो कासा ॾे, ऐं हू वियो कासा ॾे गोश्त वठणु। हिते बादशाह जे दिमाग़ मां हवा निकिरी वई, हिननि जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। हीउ डोड़ियो, डोड़ी डोड़ी कासाई वटि पुॻो, कासाई चयो त मूं कमु करे छॾियो। दोस्तो, एॾे नमूने सां जेके इहे मुहावरा हूंदा आहिनि, इहे हक़ीक़तनि ते मबनी हूंदा आहिनि। पाण जे दिमाग़ ते, पंहिंजी अखियुनि ते उहा पटी चढ़ियल हूंदी आहे, पाण खे उहे शयूं सम्झ में कोन ईंदियूं आहिनि। हिकिड़ी त इहो त कंहिं शइ खे जेकॾहिं बुरी नज़र खां तूं ॾिसंदे त उनजूं ख़ामियूं तोखे नज़र ईंदियूं, जेकॾहिं हुनखे सुठी नज़र खां तूं ॾिसंदे त उनजूं ख़ासियतूं हुनखे तोखे ॾिसण में ईंदियूं, ऐं हुनजूं बुराइयूं जेके आहिनि लिकी वेंदियूं हलियो ख़ुदि। इहा असांजी सोच ऐं ज़हनियत आहे दोस्तो। त इन्हनि अमलनि खां जेके असांखे उन जेका बुराइनि जी दलदल में या असांजे समाज खे जेके आहिनि पोइते जेके आहिनि नासूर बनाइनि, उन मां छुटकारो वठो ऐं सचाई ऐं ईमानदारी जी तरफ़ अचो। अस्सलाम वालेकुम दोस्तो।